मुश्ताक सरकी जर्नलिस्ट आहे, एक्टिविस्ट आहे, माफिया आहे, ब्लैकमेलर आहे, फताखोर आहे, स्मगलर आहे, या सिंध जो हॾ ॾोखी आहे, या मतिलबु आहे छा? अल लेलान माफ़िया आहियां मां, डंके जी चोट ते चवंदो आहियां। सिंध जी केॾी न बदकिस्मती आहे, मां जहिड़े आम माण्हू खे जंहिंखे तव्हां 100 लक़ब ॾिना उनखे बि पंहिंजो मसीह लीडर करे ट्रीट था कनि। कादिर मक्सी छो हिते अञा ताईं एॾी कामयाबी हासिल नाहे करे सघियो कराची में? अयाज़ पली जो सुठो मोटिवेशनल स्पीकर ज़रूरु आहे, पर ग्राउंड ते स्ट्रीट पावर नथो रखे कराची में। सभिनी खे दाइरो ॾिनल आहे, हिन में तव्हां पंहिंजे नज़रिए ते कमु कयो, हिन दायरे में रही करे पंहिंजी जदोजहद जेको स्क्रिप्टेड आहे। तव्हां हाणे उन्हनि खां एतिरो अॻिते निकिरी विया जो हाणे तव्हां दुकान हाणे त तव्हां प्लाज़ा तव्हांजो खुलणु खपे। छो नथो खोलियां? तव्हां त सिधा कंपेन ड्राइव कया आहिनि, पोइ बि तव्हां 100 काल जर्नलिस्ट सॾायो था। मां त पोस्टूं रखियूं तव्हांजे प्रेस क्लब जे सदर जूं, कीअं हाफ़िज़ नईम खे पंहिंजो पी करे कंपेन ड्राइव कनि पिया सोशल मीडिया ते। मां जंहिंखे नंगो करे सघां थो, मां हर सबूत मौजूदु आहे, पर लेट द टाइम। इहा ब्लैकमेलिंग आहे न। अरे भाई पॉडकास्ट में 5 माण्हुनि जा नाला खणी 95 खे त बचाए वेंदो आहे, या 95 खे थोरो ॿुधाए वेंदो आहे। तव्हां 95 खे डंडो तव्हां ॾियो, ज़ाती तव्हां अटैक पिया कयो। ज़ाती कहिड़ी आहे? मुंहिंजी गर्लफ्रेंड आहे त मूंखे ॿुधा, मुंहिंजी आहे त चवंदमि न। टीम मुश्ताक सरकी छा थी करे? छा आहे, असां ब्लेड था ॾियूं धरणो हणाए थी माण्हुनि, न ब्लेड बि ॾियो था, ब्लेड बि ॾियो था, वरी ब्लेड कढो बि था, ॿई शयूं कयो था। जंहिंजी ब्लेड कढो था, भाईजान ॿुधो, तव्हां ज़ुल्म एतिरो कयो जो बर्दाश्त कयो। मां त को पिस्टल आहे, मां न हे पिस्टल, हे एटम बम रखी वेठा मोबाइल छा भला हिन में? को भला हिन में भला मूंखे त ॾेखारियो कोन थो। मियां ख़लीफ़ा आहे छा को? मंशियात जी हिते हिन इलाइक़े में न ज़ाहिर सॼी सिंध में आहिनि। इहो आहे छा वटि? अॼुकल्ह त ॾाढी वठ पकड़ त थी आहे। हाणे वरी लेसण वारा सहाफ़ी मंशिया इहे चवनि था ऐसे छो की साईं मंशियात बंदा मरी वियासीं। नाराज़ केरु थी हाणे? वरी पाण अधी थी आहे न। हे पुलिस वारा बि खिलनि पिया इजलास में, ख़बर थी? अधी जा तेवर चेंज थिया, ख़ैर न आहे, अधी खे त सॼी ख़बर आहे। तव्हां हिकिड़ी टके जी माई रखेल जे चवण ते कंहिंखे तव्हां 17 ग्रेड ॾेई करे पोस्टेड कंदो सिंध में, तव्हांजे एजुकेशन में फोती कोटा ते माण्हू सिंध में मुआ ई न आहे। अच्छा, अॼु ॾींहुं ताईं नासिर शाह त अधु सच ॻाल्हायो। मां त शाह साहब भला अॼुकल्ह किथे नंढड़ो तव्हांजो छा थो करे? ऑफिसर मां तो पुछां सर, तव्हांखे खबे थो, पर मां जो डायरेक्ट सिंध करे छो था थोरो। सिंधियुनि में बि टॉप जा इंता पसंदि आहे। जोहर में मुंहिंजो हिकिड़ो बि सिंधी न आहे, टीम में सभु मुआजन। सिंधी क़ौम में मेजॉरिटी आहे न, उहा सियासत में तमामु घणी मुनाफ़िक़ आहे, नेक्स्ट लेवल ते ज़ुल्म लॻो पिया। ऐं असां चऊं था सिंध वतन 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 सिंध वतन। घटि में घटि 4 करोड़ 5 करोड़ ते ऐसे छो लॻंदो आहे? जेको चौकी चार्ज लॻंदो आहे 8 करोड़ ते, उनखां पोइ ऐसे छो लॻंदो आहे 4 करोड़ ते। चौकी तो जेको माल ईंदो आहे उन जी को पर डे बीट न आहे, पर आवर्स हूंदी आहे। तव्हांखे तसवुरु आहे त इहो कचे जे ऑपरेशन ते घणा अरब निकिता न? तो ख़बर न आहे, तव्हां ॿुधायो। मां छो ॿुधायां? तव्हां सिस्टम जो हिसो आहे। हे जेके कचे जी सूरत हाल आहे, उहा तॾहिं थी जॾहिं पाक आर्मी जा 17 माण्हू अगवा थिया न, मोबाइल फुरे विया। जेके वॾेरा चवंदा आहिनि साईं फिलाणे तेगो ख़ान छा चवंदो आहे, या सुंदराणी छा चवंदो आहे, या महर छा चवंदा आहिनि, या जतो ई असांजो हिन लुचे सां कम ई न आहे। इहो लुचो तव्हांजे बुछकर ते कीअं निकिरियो आहे कचे में ॿाहिरि? मां ज़ाती तौर ते पुलिस को पैसा वठंदो आहियां, सरियाम वठंदो आहियां। अॼु मां वरिता घणा वठंदा? जेतिरा मां चवां। होम मिनिस्टर जे नाले ते पैसा वेंदा आहिनि। मुख़्तियार कारा एजाज़ मेयो, कैन यू बिलीव? मिनिस्टर जे पीउ खे ताक़त आहे, हुनखे हेॾो ॾे करे ज़रदारी खे हटाइनि था। एजुकेशन मिनिस्ट्री, हेल्थ मिनिस्ट्री उहे था घुरनि, केनाल खुली विया आहिनि। वाक़ियो सिंध खे हाणे बाइकादे तौर ते पाण कंट्रोल करणु वञनि पिया, या त वाक़ई पी जा ज़वाल वारा ॾींहं आहिनि।